आयो लाल सभई चओ झूलेलाल। झूलेलाल साईंअ जी हीअ जानकारी ॿारनि खे ज़रूरु ॿुधाइणु खपे। हीअ जानकारी ॿुधण वारे ते ऐं ॿुधाइण वारे ते झूलेलाल साईं जी कृपा पवंदी। 23 सवाल जो सही जवाबु आहे ए। 5 साल जी उमिरि में झूलेलाल साईंअ जी शिक्षा लाइ विद्वान पंडित नियुक्त कयो। सवाल 24 केतिरी उमिरि में साईं झूलेलाल सभु धर्म नीति वेद शास्त्र जो अभ्यास पूरो कयो। ए 20 साल, बी 8 साल, सी 10 साल, डी 5 साल। 25 सवाल ॾिसण लाइ सिंधी समाज एकता चैनल खे लाइक शेयर ऐं सब्सक्राइब कजो।